नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरुनि सिलसिलो जारी है। इन वक्त के लाड़काणू में खबर ॾींदा हलूं तो खैरपुर नातन शाह भरिसां ॻोठ मुराद चांडियो में जवाबदार नौजवान ते तशद्दुद करे कोठी तां हेठि उछलाए छॾियो आहे। ॻोठ मुराद खां चांडियो में जवाबदारनि मंठार बबुर, लियाकत बबुर, सदर बबुर ऐं ॿियनि नौजवान अहमद अली बबुर ते तशद्दुद करण खां पोइ कोठी जी छित तां हेठि उछलायो, जंहिं सो नौजवान सख़्त ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे वारसनि पारां ॻणती जोगी हालत में खणाए चांडका आंदो वियो। डॉक्टरनि पारां नौजवान अहमद अली बबुर जे फौत थियण जी तस्दीक कई वई। उन मौके ते मक़तूल जे मामे न्याज़ बबुर ॿुधायो त जवाबदारनि मंठार, लियाकत, सदर बबुर ऐं ॿियनि मामूली ॻाल्हि तां भाणेजे सां दुश्मनी कई ऐं उन खां पोइ भाणेजे खे खणी वञी सॼी राति तशद्दुद करण खां पोइ घर जी छित तां हेठि उछलाए क़त्ल कयो आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।